आयुसि इन करे जो मां बि आशा जे मोहबत में तमामु हिकिड़ो ग़ुलाम थी पियो आहियां। मां संदसि कला ऐं शकिल जी ॻाल्हि कोन थो करियां, ॻाल्हि करियां थो संदसि जेका निष्ठा आहे सिंधी समाज जी शेवा करणु ऐं सिंधी सभ्यता उनखे क़ाइमु रखणु ऐं सिंधियत खे क़ाइमु रखणु, उन जी जेका हिन जी कमिटमेंट आहे जा करे रही आहे हेतिरनि सालनि खां वठी, तंहिंजी मां एतिरी इज़त करियां थो। तंहिंजे करे जॾहिं आशा आख़िर हुकुम कयो त तोखे ज़रूरु अचिणो आहे त मां हिते पहुतो आहियां। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चइबी त मां सिंधियुनि जा घणेई फंक्शन्स ॾिठा आहिनि, पर अहिड़ो शानदार फंक्शन मूं कॾहिं कोन ॾिठो आहे। ऐं अहिड़ी सिंधियुनि जी निज़ाकत ऐं सिंधियुनि जी सूंहं जो दीदार बि कॾहिं कोन थियो आहे। तंहिंजे करे जीअं उहो असांजे पाकिस्तान जे नीगर चयो त मां बि ॾिसण सां तव्हांजो आशिक़ थी पियो आहियां। मूंखे ख़ुशी इहा आहे जो कुझु आशा, कुझु ॿिया असांजा हिंदुस्तान में जेके असांजा साथी आहिनि जेके सिंधियत खे क़ाइमु रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं हेतिरी महिनत करे रहिया आहिनि, से अञा ताईं बि ज़िंदह आहिनि ऐं पाण खे पतो ॾेई रहिया आहिनि। मां उन्हनि सभिनी जी इज़त करियां थो, सभिनी खे वाधाई ॾियां थो। ऐं जॾहिं जॾहिं मां सिंधियुनि सां मुलाक़ात कंदो आहियां त सिंधियुनि खे चवंदो आहियां त भई हिकिड़ियूं 4 चचा आहिनि जिन खां ताईं परे रहो। हर एक सम्मेलन में मूं इहा ॻाल्हि कई आहे। 4 चचा आहिनि त चुगली, चड़त, चेड़ाइणु, चापलूसी, इहे ॻाल्हियूं छॾियो, ॿधी करियो। आशा खे जेकॾहिं ॿिया अहिड़ा 10 इंसान मिलनि जिन खे उहे ई गुण हुजनि जेके आशा में आहिनि, त मां सम्झां थो त सिंधी समाज खे केरु बि हथु लॻाए कोन थो सघे। Nothing in this world is worth living for unless it is also worth dying for. तंहिंजे करे अगरि सिंधियत ऐं सिंधी सभ्यता खे क़ाइमु रखिणो आहे त उन जे लाइ कुझु न कुझु क़ुर्बानी ज़रूरु करणी पवंदी। हाणे क़ुर्बानी हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ मूजिबि कंदो। शाहूकार जेके वेठे आहिनि तिन खे पंहिंजे पॉकेट में हथु विझी उहा क़ुर्बानी करणी पवंदी। जेके कलाकार आहिनि से पंहिंजी कला जो दान ॾींदा ऐं जंहिं बि माण्हू खां जंहिं क़िस्म जो बि दान ऐं कॉन्ट्रीब्यूशन थी सघे इन सिंधियत जे कॉज़ में, सिंधियत जे मूवमेंट में असांखे उन जो उपयोग करणो ज़रूरी आहे। ऐं हर एक जलसे अहिड़े ते तईं जेकॾहिं इहा प्रतिज्ञा करियो त कीअं बि असांखे सिंधियत रखंदासीं, पोइ अलाए छा थींदो 50-60 वरनि खां पोइ, 100 वरनि खां पोइ, पर जेसिताईं असीं जीअरा आहियूं या हीअ नौजवान नींगरियूं जीअरियूं आहिनि तेसिताईं सिंधियत क़ाइमु रहे त इहा वॾी ॻाल्हि थींदी। इहा असांजी हिंदुस्तान, सारे हिंदुस्तान ते ऐं सारे दुनिया ते असांजी महिरबानी थींदी। ऐं आशा तूं इहो कमु कंदी रहो। एंड गॉड ब्लेस यू एंड आई थिंक यू विल गो वेरी फार। प्लीज़ कीप इट अप। थैंक यू।